أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومثل الذين ينفقون أموالهم ابتغاء مرضات الله وتثبيتا من أنفسهم كمثل جنة بربوة أصابها وابل فآتت أكلها ضعفين فإن لم يصبها وابل فطل والله بما تعملون بصير أيود أحدكم أن تكون له جنة من نخيل وأعناب تجري من تحتها الأنهار لهم فيها من كل الثمرات وأصابه الكبر وله ذرية ضعفاء فأصابها إعصار فيه نار فاحترقت كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون صدق الله العلي العظيم. درود شريف کرو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे फरमायो हो त पंहिंजे सदक़ात ऐं ख़ैरात खे ज़ाया करण खां बचायो। जो तव्हां खां ग़लतियूं थियूं थी वञनि, सदको करे ख़ैरात करे पोइ वरी एहसान जतायो था, या जंहिंखे सदको ऐं ख़ैरात ॾियो था कंहिं न कंहिं तरह सां तव्हां उन्हनि खे ईज़ायो था, इन खां बचो। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मिसाल ॾेई करे फरमायो आहे उन्हनि माण्हुनि जो मिसाल ॾिनो आहे जेके अल्लाह जे रज़ा जे लाइ माल ख़र्च कंदा आहिनि। गुज़िरियल आयतुनि में मिसाल ॾिनो वियो हो उन माण्हूअ जो जेको माल त ख़र्च करे थो, सदको ऐं ख़ैरात करे थो, पर ग़लतियूं बि करे थो, एहसान जताइण जूं ऐं तकलीफ़ ॾियण जूं, त पोइ हुनजो माल गोया के ज़ाया थी वियो। हाणे अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो मिसाल ॾिनो आहे जेके अल्लाह ताला जे रज़ा जे लाइ ऐं पंहिंजे दिलि खे पंहिंजे जीअ खे पके करण लाइ पुख़्ते करण जे लाइ ख़र्च कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो वमसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम इब्तिग़ाअ मरज़ातिल्लाह, उन्हनि माण्हुनि जो मिसाल हीअं आहे जेके अल्लाह ताला जे रज़ामंदी खे हासिल करण जे लाइ माल ख़र्च कंदा आहिनि। नियत में हिकिड़ी ॻाल्हि अल्लाह जी रज़ा मक़सूद आहे, उहा तस्बीतम मिन अनफुसिहिम, ऐं ॿियो पंहिंजे दिलि खे पके करण ख़ातिर। अल्लाह से फरमायो त इहे ॿ ॻाल्हियूं जंहिंजे जीअ में हूंदियूं आहिनि उन्हनि जो मिसाल उन बाग़ वांगुरु आहे, जीअं मिसाल तौर ते हिकिड़ो बाग़ आहे पर आम ज़मीन खां ज़रा मथे कंहिं दड़े ते आहे। पोइ असांजे हिन मुआशिरे में उहे बाग़ भला ऐं बहितरीन लेखिया वेंदा आहिनि, फल बि भलो ॾींदा आहिनि, जेके बनिस्बत ॿियनि बाग़नि जे मथां वारे ज़मीनुनि ते हूंदा आहिनि, छो त उन्हनि खे घणो सेक ऐं पोसल बि न थींदी आहे ऐं उन्हनि खे पाणी पूरो सारो मिलंदो आहे त भलो फरो कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो जीअं हिकिड़ो बाग़ हुजे पर मथे दड़े ते, हाणे जेकॾहिं बरसाति थी वसे त ज़ोरदार मींहुं पियो, हेठां वारे ज़मीनुनि ते बि पियो, उन मथां दड़े वारे बाग़ ते बि पियो। हाणे हेठां वारी जेके ज़मीनूं हुयूं उन्हनि में त पाणी वॾो जमा थी वियो, गप थी वई, हाणे उहे बाग़ उहे ज़मीनूं त मुतासिर थींदियूं, पर जेको दड़े ते हुयो मथे उनखे पाणी ज़बरदस्त भलो अची वियो ऐं मथे हुजण जे करे उनजो को बि बनू रुगो हिकिड़ो आवंदो खोलबो त वाधारो पाणी वही बि वेंदो, त ज़ोरदार मींहुं जीअं पवंदुसि तीअं अचूं बाग़ भलो फरंदो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ज़ोरदार मींहुं पवण जे करे फातत उकुलहा ज़िफ़ैन, उहो बाग़ ॿीणो फरियो। फ़इन लम युसिबहा वाबिलुन, पर जेकॾहिं ज़ोरदार मींहुं न बि पवे
पूरो सारो पानी जेतिरो ई वसे तब फल तब बनस्बत ॿियनि जे बहितरीन पंहिंजो लेवल जेतिरो उन बाग़ खे फर हुजणु घुरिजे मेवो ओतिरो फल खणे थो, ओतिरो मेवो झले थो। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो जेके माण्हू अल्लाह जे रज़ा जे लाइ ख़र्च कंदा आहिनि, न ॾिसंदा आहिनि इन ॻाल्हि खे त अॻियां केरु आहे। हा अलबत मुस्तहिक आहे, पर केरु आहे मुंहिंजो पंहिंजो न आहे, मां सुञाणांसि कोन थो, पर यार नालो अल्लाह जो वरितो अथई। कॾहिं कॾहिं के माण्हू घुरण वारा हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ज़रूरत न हूंदी आहे, पर घुरण ते हुननि जी आदत थी वेंदी आहे, जीअं अॼोका फ़क़ीर। कॾहिं कॾहिं के माण्हू वीचारा अहिड़ा हूंदा आहिनि जेके घुरंदा न आहिनि, पर मुस्तहिक फ़क़ीरनि खां वधीक हूंदा आहिनि, घुरण वारनि खां वधीक मुस्तहिक हूंदा आहिनि। हाणे ॾियण वारे माण्हूअ खे उहा अखि उहा नज़र हुजणु घुरिजे त चूंड करे वञे, नज़र में रखी वञे त जॾहिं अल्लाह ताला मूंखे माल मिल्कियत ॾिनो आहे, मां ख़र्च कंदो आहियां ऐं मुंहिंजी इहा अल्लाह तबारक व तआला सिफ़त रखी आहे त घणो कुझु मां ख़र्च कयां थो, त पोइ छो न अहिड़ा माण्हू नज़र में रखां ॻोल्हे करे जेके मुस्तहिक बि हुजनि, के बेवा औरतूं हुजनि, के मिट माइट बि हुजनि पर मिसकीन बि हुजनि, या के अहिड़ा हुजनि जंहिंसां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ कोन्हे, न दोस्तीअ जो, न सुञाण जो, न माइटे मिटीअ जो, कुझु बि न, सिर्फ़ु अल्लाह जे रज़ा ख़ातिर मुस्तहिक माण्हू हुनखे ॾेई छॾे। पोइ न ॾिसे इहो त ज़ाहिरी लक्षणनि में उहो सोनो सेबतो आहे या कोझो आहे, कारो किनो आहे, बेअफ़ालो या साफ़ सुथरो आहे, न ॾिसे कंहिं बि ॻाल्हि ॾे, बसि पंहिंजे जीअ खे मज़बूत, दिलि खे मज़बूत करण लाइ ऐं अल्लाह ताला जे रज़ा खे हासिल करण जे लाइ बसि ॾेई छॾे। कॾहिं कॾहिं त माण्हू उन्हनि फ़क़ीरनि मोहताजनि खे बि ॾेई वेंदो आहे जेके सचपच मुस्तहिक न बि हूंदा आहिनि, पर ॻाल्हि ॿोल हिकु अहिड़ो मिठो चवंदा आहिनि जंहिंजे करे न ॾियण वारो माण्हू बि चवंदो आहे यार ॾेसि। के फ़क़ीर चवंदा आहिनि मिठो नालो अल्लाह जो आहे, को अल्लाह जे मिठे नाले ते ॾियण वारो, अहिड़ो उन्हनि जे लफ़्ज़नि में तासीर ऐं फंदु हूंदो आहे को सोने अरबीअ जे नाले ते ॾियण वारो। कॾहिं कॾहिं मुहर्रम में चवंदा आहिनि आहे को इमामनि सॻोरनि जे नाले ते ॾियण वारो, आहे को अम्मा जीजल जो परस्तार, अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ चवंदा आहिनि। पोइ ॾियण वारो माण्हू सचपच जेके उनजे मथां सदकात ऐं ख़ैरातूं वाजिब आहिनि उहे त न, पर अल्लाह जे नाले ते कुझु न कुझु हुनखे ॾेई छॾे, छो त हुन ॿोल अहिड़ो मिठो ॿुधायो अथसि, नालो अहिड़ो खयों अथई जंहिं हस्तीअ जे नाले जो क़दुरु ऐं क़ीमत तमामु वॾो आहे, बसि उनजो वात मिठो करे छॾे, कुझु न कुझु ॾेई वञे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वल्लाहु बिमा तामलून बसीर, तव्हां न जो कुझु कंदा आहियो मां रब हुनखे ॾिसंदो, छो त मुंहिंजी नज़र त नियत ते आहे न। अॼुकल्ह त हिन सदके ऐं ख़ैरात में जेके फ़क़ीर फ़क़ीराणियूं पिननि थियूं, इहे सदको ऐं ख़ैरात न आहिनि, हिकिड़ो वॾो फितनो ऐं फ़साद आहे। अल्लाह ताला नौजवाननि खे ऐं अहिड़नि क़िस्म जे समझदार माण्हुनि खे अहिड़नि फितने ऐं फ़साद जे ॻाल्हियुनि खां बचाए। पोइ अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो ॿियो मिसाल ॾींदे फरमायो अयवद्दु अहदुकुम अन तकून लहू जन्नतुम मिन नख़ीलिन व अनाब तजरी मिन तहतिहा अल-अनहार लहू फ़ीहा मिन कुल्लि समरात व असाबहुल किबर व लहू ज़ुर्रियतुन ज़ुअफ़ा। अल्लाह जी फरमाए थो छा तव्हां मां कोई बि हिन ॻाल्हि खे पसंदि कंदो त उन वटि हिकिड़ो ज़बरदस्त बाग़ हुजे, उन में खजूं बि हुजनि, अंगूर बि हुजनि, ऐं उन्हनि बाग़नि जे विच मां नहर बि वहे, जंहिं नहर जे ज़रिए उहे बाग़ आबाद थींदा हुजनि, ऐं इन्हनि बाग़नि में लहू फ़ीहा मिन कुल्लि समरात, हर क़िस्म जा ॿिया बि मेवा आहिनि, ज़ैतून जो, ॾाढ़ूअ जो, अंजीर जो, ज़रदालूअ जो, आलू बुखारे जो, ॿिया बि अल्लाह जी फरमाए त हर क़िस्म जा ॿिया बि खोड़ सारा मेवेदार वण उन मां आहिनि, बाग़ आहे वॾो। पोइ हीउ उनखे तयारु करे जवानीअ खां वठी बाग़ खे तयारु कंदो, पाणी ॾींदो, कलर ॾींदो, फसल भलो हुनखे तयारु कंदो पियो अचे, महिनत कंदो पियो अचे। हाणे जॾहिं बाग़ सभु जो सभु भला तयारु थी चुका आहिनि, हिनखे भलो फल उपत हिनखे मिले थी, हाणे ज़िंदगीअ जॾहिं मोट खाधी जवानीअ खां आहिस्ते 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 पोड़ पके पहुतो वलहू ज़ुर्रियतुन ज़ुअफ़ा,
अल्लाह से फरमाए जॾहिं पोड़ो थी पियो हाणे हिन जे बाग़ खे संभालण वारो केरु कोन्हे, औलाद बि कोन्हसि या औलाद अथसि पर तमामु नंढड़ो मासूम ॿारड़ा बचड़ा जेके उन बाग़ खे संभालण जहिड़ा न आहिनि। पोइ अचानक उन जे मथां हिकिड़ो ककर या हिकिड़ो हवा जो आंधीअ जो ईअं वॾो झूटो हुजे जंहिंमें हवा त न हुजे, बरसाति त न हुजे, पर बाहि हुजे, बाहि। पोइ उन ईअं झूटो ईअं हवा जो तेज़ आंधीअ जो उन बाग़ खे लॻी वञे, फहतारक़त, पोइ उनखे साड़े ख़तमु करे वञे। छा पोइ तव्हां मां केरु हिन ॻाल्हि खे पसंदि कंदो त ईअं थिए? क़तन न। छो त सॼी ज़िंदगी जंहिं ज़मीन जे मथां महिनत कयईं, भला बाग़ उन मां तयारु कयईं ऐं बहितरीन हुनजो फल हिनखे मिले थो, हाणे जॾहिं पोड़ो थी पियो आहे त हाणे त हिनखे वधीक ज़रूरत आहे जो हिन जे पंहिंजे जान जिस्म जे लाइ बि उहे माल मथां जेको आमदनी थींदी उहो हिन ते बि ख़र्च थींदो, पर अफ़सोस आहे जो हिनखे संभालण वारो केरु कोन्हे, संभालण वारो बि केरु कोन्हसि, वरी उहो बाग़ ज़ाया बि थी वञेसि, वॾी हसरत थींदसि, वॾो अफ़सोस थींदसि। अल्लाह तबारक व तआला फरमायो त पोइ सम्झी वञो तव्हां सॼी ज़िंदगी महिनत करे जेको 5 रुपया पैसो पंहिंजो कमाईंदा आहियो, इहो तव्हांजो उन बाग़ वांगुरु आहे जेको तव्हां महिनत करे बाग़ तयारु कयो आहे। हाणे उनखे तव्हां कंहिं अहिड़े माण्हूअ जे हथु ॾेई छॾियो जंहिंखे सुभाणे एहसान जताईंदा रहो या मुस्तहिक न हुजे या उनखे वरी ईज़ाईंदा बि रहो, नज़रुनि में केराईंदा बि रहो, के कसा पका जुमिला हुनखे हणंदा बि रहो जो हुनजे दिलि ते चुभंदा वञनि, पर उहो कुझु ई न सघंदो हुजे त यार हिन वटां मूंखे 5 रुपया मिलंदा आहिनि, कंदो त रोज़ अहिड़ी बेइज़ती आहे जेकर साम्हूं बि न पवांसि, पर मजबूर आहियां 5 रुपया मिलंदा आहिनि तंहिंजे करे बर्दाश्त करणा था पवनि। अहिड़े क़िस्म जूं ग़लतियूं जेकॾहिं माण्हू कंदो ईंदो त ॼण त पंहिंजे उन फ़सल पोखियल खे सदके ऐं ख़ैरात सां जेको हिन आख़िरत जे कामयाबीअ वारो बाग़ पोखियो हो उनखे ॼण त हिन आंधीअ जे ज़रिए सां लफ़्ज़नि खे आंधी करार ॾिनो वञे, कावड़ ऐं गुस्से खे तूफ़ान करार ॾिनो वञे, ईअं पियो थो एहसान जताएसि, कंहिं महिल उबता सुबता लफ़्ज़ हणेसि ॼण त इहे तूफ़ान बणिजी करे हिन जे मथां बहाए थो उछलाए। पोइ इहो बाग़ त सड़ी वेंदो हिनजो जेको सदके ऐं ख़ैरात जे ज़रिए सां आख़िरत में हिनखे तयारु थी करे मिले आहे, ऐं वरी इन सदके ऐं ख़ैरात खे पोयां केरु जारी रखण वारो बि कोन्हे। ज़ाहिर आहे इंसान पंहिंजे हयातीअ में पंहिंजे हथ सां जेकॾहिं नथो ॾेई सघे या ॾिए थो त उनखे ज़ाया थो करे वञे त पोयां ॿियो कहिड़ो ख़ैरु ख़्वाह ईंदो जेको हिन जे लाइ वरी क़ीमती बणाए करे ॾींदो। पाण पंहिंजे हथ सां ॾिनल मिल्कियत ऐं ख़ैर ख़ैरातूं सदका पंहिंजा ज़ाया करे वियो, ॿिया वरी कहिड़ी तरह सां ॾेई करे हुनखे आबाद रखंदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो इंसान खे सम्झण जे लाइ कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात, अल्लाह उहा ज़ात आहे जेको तव्हांजे लाइ ईअं पंहिंजे क़ुरान पाक जे आयतुनि खे चिट्ठो करे बयानु कंदो आहे, लअल्लकुम ततफक्करून, जीअं तव्हां फ़िक्र कयो, सोचो, सम्झो त असां जेके नेकीअ जा कम कयूं बि था वाक़ई उहे नेकीअ वारा कम कारगर बि रहनि था या असां जेके ग़लतियुनि जे करे उहे नेकियूं असांजूं ज़ाया बि थियनि थियूं। हाणे हिते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त सिर्फ़ु सदको ऐं ख़ैरात माल ख़र्च करणु सिर्फ़ु हिफ़ाज़त में न रखिबो आहे, बल्कि पंहिंजे निमाज़ुनि जी बि हिफ़ाज़त कबी आहे, पंहिंजे रोज़नि जी बि हिफ़ाज़त कबी आहे, पंहिंजे तिलावत ऐं इस्तिग़फ़ार तस्बीह जी हिफ़ाज़त कबी आहे। उहा वरी कीअं तिलावत कजे त तिलावत जे दौरान कंहिंसां न ॻाल्हाइजे, आदाबनि सां तिलावत कजे त पाबंदीअ सां कजे, ईअं न जॾहिं दिलि घुरियो त पोइ वेठो त 5 सिपारा पढ़ी वियो, जे न त वरी साल गुज़री वञे मुंहुं ई न ॾिसे। मन घुरियो पाबंदीअ सां पढ़े, भले हिकिड़ो रुकू छो न पढ़े, पाबंदीअ सां पढ़े। क़ुरान पाक जे तिलावत जा बुज़ुर्गनि ॿ तरीक़ा लिखिया आहिनि, हिकिड़ो त रोज़ पाबंदीअ सां पढ़ंदो अचे, जितां छॾे उतां शुरू करे, जितां छॾे उतां शुरू करे, हिकिड़ो रुकू भले पढ़े पर रोज़ पढ़े, पाबंदीअ सां पढ़े, जितां छॾे उतां शुरू करे, जितां छॾे उतां, पोइ ईअं 5-8 महीननि में महीने ॾेढ में ख़तम बि पूरो थींदो, उनजो अलॻि सवाबु आहे। रोज़ पाबंदीअ सां पढ़ण जो अलॻि सवाबु आहे, पर वरी ॿियो तरीक़ो हीअ हूंदो आहे त क़ुरान पाक जी तिलावत कबी आहे पर मख़सूस सूरतूं जिन जूं फज़ीलतूं आयूं आहिनि, यासीन पढ़ंदो रहे सुबुह शाम, मग़रिब खां पोइ सूरत वाक़िआ पढ़े, सूरत फतह पढ़े, सूरत रहमान पढ़े जेकॾहिं बीमारनि में घर में
बीमारियूं अची वियूं आहिनि त ईअं जेकॾहिं परेशानियुनि खां तंग थी चुको आहे त सूरत तग़ाबुन पढ़े 28 पारे में आहे। ईअं मख़सूस सूरतुनि जी तिलावत कंदो अचे, इहो बि क़ुर पाक जी तिलावत जो तरीक़ो आहे, पर छॾे न ॾे। निमाज़ पढ़ंदो अचे, सुनतूं नफ़िल पाबंदीअ सां पढ़े, छॾे न ॾे। कम कारियूं थींदा रहंदा आहिनि, कोन खुटंदा कम, उन्हनि कमनि जे करे पंहिंजा निमाज़ ऐं रोज़ा न छॾे, पंहिंजी तिलावत ऐं तस्बीह न छॾे। हीअ रहिजी विया त वरी टाइम कोन मिलंदुसि, ऐं कम इहे दुनिया जा खुटंदा ई कोन। पोइ तंहिंजे करे माना पंहिंजे नेक अमलनि खे संभालींदो अचे, न की उन्हनि खे रिया ख़ातिर करे, न कंहिंखे ॾेखार ख़ातिर, न उन्हनि खे वरी माण्हुनि जो ॾाढो बयानु करे त मां हेतिरो हेतिरो दौर या हेतिरा हेतिरा नफ़िल, हेतिरियूं हेतिरियूं चङायूं नेकियूं कंदो आहियां, कंहिंखे ॿुधाए बि न, छो त ॿुधाइण सां हिनजी रियाकारी साबित थींदी, रिया थियो त हड़ वेंदसि हली। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे इहे ॻाल्हियूं बयानु करे सेखारे छॾियूं त असां तव्हांजे लाइ क़ुर पाक जे आयतुनि खे अहिड़ो चिठो करे बयानु कंदा आहियूं, निशानियूं मिसाल ॾेई करे, जीअं तव्हां कम से कम फ़िकिर कयो। उमेद ई आहे त तव्हां सोचींदव, फ़िकिर कंदव त असांजूं नेकियूं ज़ाया त न थियूं थियनि असांजे कमनि कोताहिनि जे करे। लिहाज़ा तव्हां महिनत करे नेकियूं कयो बि सही, हिकु त इंसानु नेकियूं कंदो घटि आहे, पर जे करे बि सही वरी उहे बि ग़लतियुनि जे करे ज़ाया थी वञनि, पोइ त हड़ वई हली न उन पोड़े शख़्स वांगुरु, जे सॼी महिनत करे बाग़ तयारु कया हुजनि, हाणे पोड़ो थी पवे त पोयां हुनखे संभालण वारो बि केरु कोन हुजे, अचानक उनजो फ़सुलु सड़ी बि वञे बाहि अची करे। क़यामत जहिड़ी इंसान खे दुनिया जी ज़िंदगीअ में कयल नेकियूं जेके आहिनि उन्हनि ते आसिरो हुजे त मां निमाज़ पढ़ंदो आहियां, रोज़ो रखंदो आहियां, ख़ैर ख़ैरात कंदो आहियां, सदको ॾींदो आहियां, तहजुद पढ़ंदो आहियां, ज़कात ॾींदो आहियां, काफ़ी सारियूं मूं वटि नेकियूं आहिनि, आख़िरत में अल्लाह ताला हिननि जे नेकियुनि जे बदिले ज़रूरु माफ़ कंदो। पर अफ़सोस क़यामत जो ॾींहुं अचे त पंहिंजे इन्हनि नेकियुनि खे उन पंहिंजे कयल ग़लतियुनि जे ज़रिए सां तबाह ऐं बर्बाद करे चुको हुजे, पोइ उते हुनखे नज़र ई कुझु कोन अचे त उन पोड़े शख़्स वांगुरु जीअं पछाड़ीअ में हुनजो बाग़ तबाह थिए त हुनखे अफ़सोस ऐं हसरत थींदो, त हिन इंसान खे बि आख़िरत में अफ़सोस ऐं हसरत थींदो। अल्लाह पाक सम्झाए छॾियो त पंहिंजो नेकियूं कयो त हुनखे क़ीमती बनायो, ज़ाया करण खां बचो। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ इहो फ़िकिर, इहा सोच, इहा सही सम्झ नसीब फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।